अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन वअला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मैं यहदिल्लाहु फहुवल मुहतद व मैं युद्लिल फलन तजिद लहु वलिय्यम मुर्शिदा। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। भला तन जा भाग भला तन जा भाग अदा जे कमाए वया काल हीरा मोती हुनन वट हज़ारे हालाल वंडे विराए वया सुना मुझा जोगियड़ा से जाल ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। इहे सदन अहवाल गुज़री विया थन सवे साल पर अज बिजियरा आहिन जहान बे। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हिन पासे नथो निहारियो जो ॾिसो था दुश्मन ॾाढो बीठो आहे साम्हूं। मुअज़्ज़ज़ सामईन किराम अॼु प्रोग्राम छा जवाब थोड़ो ॻाल्हायो गरम थी था वठूं झट में इंशाअल्लाह ताला। अॼु प्रोग्राम छा जवाब जो यारी यारी कंहिंजी आहे जो महबूब सुभानी जी।
महबूबे सुबहानी केरा जो सैयद सादाता केरा सैयद सादाता कहजो बचड़ो जो मदीने वारे ताजदार जो बचड़ो निस्बत में केरा जो हसनी भी आ तो हुसैनी भी आ अज उन महबूब सुबहानी शहबाज़े ला मकानी सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाहि तआला अलैहि जी गोठ याकूब दुनिया जे अंदर ओ यारी मल्हाइण वारा इंशाअल्लाह ताला थोड़े अरसे में थोड़े टाइम में तोखे उहे तो रब जे कुरान मां ॻाल्हियूं ॿुधायां जो ॿुधण सां तुंहिंजी दिलि ठरी पवंदी वाग मदीने वरी सबका पहरी तुझे दिल में ख्याल आयो तमा यारी शरीफ कया या मिलादे मुस्तफा जो प्रोग्राम कया दिल में ख्याल आयो सबका पहरी जो अल्लाह जे कुरान का पुछंदासी त दिल में ख्याल पाण ही दुआ या मुझो करीम रब दिल में ख्याल विझंदो आ दिल में ख्याल पाण ही दुआ या मुझो करीम रब दिल में ख्याल विझंदो आ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जिब्राइल के मोकलींदो आ जिब्राइल ईंदो आ कह ॾेईंदो आ जो अल्लाह जे नबियन ने पैगाम खणी जिब्राइल ईंदो आ अंबिया ने जिब्राइल पैगाम खणी ईंदो आ पर जेके अल्लाह जाने का सालिह बानड़ा होदा हन उन्हनि ॾे जिब्राइल को नहीं दुआ मगर उन्हनि जे दिल में ख्याल मुझो रब पाण पैदा फरमाइंदो आ वक्त जो फिरौन नालो चावतम चो वक्त जो फिरौन बादशाह पांजे वक्त जो जंहिं वक्त में वक्त जे नजूम उन फिरौन के बुधायो ऐ वक्त जा बादशाह तुझे बादशाही के खत्म करण वारो जेको जमाना ओ पांजे अमड़ जे पेट में अची वयो आ फिरौन के कहीं बुधायो चो नजूम फिरौन के कहीं बुधायो फिरौन केरा अल्लाह जे मञण वारो नाहे नजूमी केरहन चो फिरौन जा गुलाम हन सजी मखलूक अल्लाह तबारक व तआला जी पैदा कयल ओ मुझा दोस्त अजीज गौर कजा उन नजूमिन के इल्म ॾियण वारो केरा जवाब दे गाला गाला नजूमिन के इल्म ॾियण वारो केरा जवाब दे जो मुझो बेनियाज रब मुझे बेनियाज रब नजूमिन के इल्म ॾिनो उन फिरौन के बुधायो ऐ फिरौन तुझे बादशाही के खत्म करण वारो मां जे पेट में अची वयो आ एतिरो त नजूमिन के रब इल्म ॾिनो पर कंहिंखे इल्म कोन ॾिनई त उहो कहिड़ी अम्मा जे पेट में अची वयो आ तवज्जो कजा मुझा दोस्त इल्म त मुझो रब अता कंदो आ पर जंहिंखे चाहींदो आ उनखे ओतिरो अता करे छॾींदो आ उन नजूमिल फिरौन के बुधायो फिरौन ऐलान कयो कहिड़ो ऐलान कई पांजे बादशाही जो दायूं घुराई सभिनी दाइन जो पघारो जरूरत खां वधीक मुक़रर करे उन्हनि जी ड्यूटी लगाई त जेका बि दाई जंहिं बि घर में पुटड़ो ॼणाए इतला ॾियणो उन जो कमु बादशाही खजाने जा मुंह खोलण असां जो कमु दायूं लालच में आयूं अलाए केतिरनि अमड़
अमड़न जा झोल उजड़ी वया कहजे करे उजड़ी वया फिरौन पंहिंजे दुश्मन यानी अल्लाह जे नबी हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे तलाश में अमड़न जा पुटड़ा पियो मारे पर जो जंहिंखे रब रखंदो आ उनखे कोई भी कोन चखंदो आ। जरा गौर कर तकड़ तकड़ में तोखे गरम इन करे पियो कया जो रात घड़ी गुजरी चुकी आ। जरा गौर कर बाना पैदा केर कंदो आ चो मुझो अल्लाह गाला गाला केर पैदा कंदो आ अमड़न जे पेट में बचड़ा पैदा करण वारो मुझो अल्लाह। फिरौन जे के बचड़ा कोहराया बुधायो उनन जो दोह कहिड़ो हो जवाब दियो मुसलमानो फिरौन जेके बेडोही मासूम बचड़ा कोहराया उनन जो दोह कहिड़ो हुयो जो उनन जो दोह कोई न हुयो कराइण वारो पाण कराए रहियो हुयो। ओ बेनियाज़ रब उन बेनियाज़ रब इहो सब कुछ छो कयो इहो तोखे बाद में बुधाया। फिरौन बचड़ा कोहराए रहियो आ कहजे करे कोहराए रहियो आ जो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे करे त मता उहो बचड़ो पैदा थी करे मुझी बादशाही के खत्म करे। लेकिन जने हज़रत मूसा जाओ आ अल्लाह जे ज़ात एतिरो त हिफाजत में फरमायो आ जो कहीं दाई जी जरूरत कान पई आ रब जे हुक्म सां नारो हणी जवान अची वियो जॾहिं हिक माउ जे वजूद मां बचड़ो आयो उन माउ के ख़बर आ त सभिनी पुटड़न के फिरौन कोहराए रहियो आ छो त फिरौन ऐलान कोन कयो त मां छाजे करे तो पुटड़ा कोहराया। मां खे बि ख़बर कान हुई त मुंहिंजे पेट मां अल्लाह जो कलीम निकितो आ। मां मां हूंदी आ उन जीजल पंहिंजे बचड़े जे प्यार में रोवण शुरू कयो अल्लाह जे दरबार में दाहूं करण शुरू कयो ओ मुंहिंजा मौला हेड़ो सुहिणो बचड़ो दिनो थे इन जी हिफाजत भी तू फरमा। मुझे रब्बुल आलमीन पंहिंजे कुरान में फरमायो छो त मूसा अलैहिस्सलाम जी अमड़ नबी कान हुए औरत अंबिया में शामिल ना है। मुझे रब फरमायो तसा मूसा अलैहिस्सलाम जे मां जे दिल में ही ख्याल विझी छॾियो। प्रोग्राम यारी जो आ गाल हज़रत मूसा जी पियो कया जज़ाकुमुल्लाह हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी गाल पियो कया छाजे ला गाल कयम हिकड़ो मकसद खणी आयो हां ता तोखे खबर पवे त हे जेको तुझे अंदर में यारी करण जो जज्बो पैदा थींदो आ मिलाद करण जो जोश पैदा थींदो आ हे पाण ई कोन थींदो आ इहो जज्बो जोश विझण वारो तुझे दिल में विझी छॾींदो आ। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो कुरान बुध मुझे बेनियाज़ रब फरमायो व औहैना इला उम्म मूसा अन अर्दिई फ़इज़ा खिफ्त अलैहि फ़अल्क़ीहि फ़िल यम्मि वला तख़ाफ़ी वला तहज़नी इन्ना राद्दूहु इलैकि वजाइलूहु मिनल मुरसलीन। अल्लाह जो कुरान बुध मुझे सुने बेनियाज़ रब फरमायो तमा अल्लाह पांजे कुदरत सा पांजे मूसा कलीमुल्लाह जे मां जे दिल में इहो ख्याल विधो ऐ मुझे नबी जी मां
देर न कर इन मासूम बचड़े के कहे काठ जे पेतीअ में बंद करे दरिया जे लहरन में मोकलण तुझो कमा हिफाजत करण मुझो कमा रुगी हिफाजत जो अल्लाह ज़िम्मो न खयो मगर मुझो बेनियाज रब फरमाए रहियो आ त मां मूसा जे मां जे दिल में ख्याल विधो गमगीन न थी परेशान न थी तुझो रब इहो बचड़ो मोटाए तुझे झोलीअ में वरी खीर प्याराए वलो करे ॾेखारी रो तसव्वुर त कर त मुझो अल्लाह जॾहिं चाहींदो आ त कीअं करे छॾींदो आ बेनियाज़ रब सुने मूसा कलीमुल्लाह जे अमर जे दिल में ख्याल विधो याद रखी छॾजा दुनिया रोकी दिया मीलाद छो थो करी पर दुनिया जी परवाह कान थींदी आ दुनिया रोकी दिया यारी छो थो करी पर दुनिया जी परवाह कोन कंदो है छाजे करे कोन कंदो है दिल यकीन सां चवंदी आ त तू मीलाद कंदे त मुझो रब भी राज़ी थींदो त मदीने वारो घोट भी राज़ी थी पवंदो जॾहिं दिल मां पक्को आवाज़ ईंदो आ दिल मां मज़बूत आवाज़ तॾहिं ईंदो आ जॾहिं मुझो अल्लाह बाने जे दिल खे मज़बूत बनाए छॾींदो आ न त ओहा जी जल अमड़ न त ओहा जी जल अमड़ जेका बच्चे जे मथां कख पियो बर्दाश्त कान कंदी आ उहा जी जल अम्मा अॼु संदूक में बंद करे दरिया जे लहर जे हवाले पंहिंजे पुटड़े खे करे रही आ उन जे दिल खे मज़बूत कंहिं कयो आ छो जेको काइनात जो ख़ालिक़ ऐं मालिक आ उन मुझे बेनियाज़ रब जे कुर्ब दे निहार हज़रत मूसा जे अमड़ पंहिंजे बचड़े खे पेटीअ में बंद करे दरिया जे लहरुनि जे हवाले कयो मुझे अल्लाह हज़रत मूसा के वरी उन ई फिरौन जे घर में बेनियाज़ी तॾिस जंहिं सुहिणे मूसा जे करे हज़ारे बचड़ा कोहराए छॾी मुझे रब उन मूसा खे वरी उन फिरौन जे घर में ताते रहियो आ मुझो मौला मुझो अल्लाह उहो आ जो पंहिंजे दोस्तनि खे उन्हनि जे दुश्मननि जे अंगणनि ते ताते वॾो करण वारो मुझो रब करीम आ ओ मुझा दोस्त अजीज गाल तवीला मगर तवील न थो कया बस तोखे थोड़ी रुगी झलक बुधायम त दिलनि में ख्याल पाणे कोन ईंदा हन दिलनि में ख्याल मुझो रब पंहिंजे कुदरत सां विझी छॾींदो जे चवी त थोड़ी मूसा सुणे जी गाल बुधाई जे चवी त पंहिंजे मौज़ूअ ते यारी ते हला जल्दी बुधा थोड़ी बुधाई जॾहिं निकिरी आयो हा जॾहिं मूसा कलीमुल्लाह जी जल अमड़ पंहिंजे बचड़े खे संदूक में बंद करे दरिया जे हवाले कयो लहरूं खणी वयूं भेड़ वरी किनारे सां आस्ते आस्ते अची रही आ भेड़ हली रही आ होॾा मुंहिंजा दोस्त फिरौन जे घर में रब बीबी आसिया खे मोकिले छॾियो पलीत जे घर में पाकन के पाक रखण वारो केरा जो मुझो रब्बे ज़ुल जलाल उन रब्बे ज़ुल जलाल जे कुदरत दे निहार बीबी आसिया जी नजर पईया गुलामन के हुक्म कंदिया देर न कयो या पेटी खणी अचो जेडी मल पेटी खणी आया फिरौन भी मौजूद आ आसिया भी मौजूद आ पेटी के जो खोलीन त चोडीअ जे चंड खां वधीक बचड़ो सुतो पयो आ
जेको मुर्की रहियो आ, जेको निहारे रहियो आ, छो त याद रख जा फिरौन पलीता, बीबी आसिया नेका। अल्लाह कॾहिं बि फिरौन में एतिरी ताक़त कान ॾिनी जो बीबी आसिया जे क़रीब अची सघे। छो त मुझो रब ओहो आ, मुझो करीम रब ओहो आ। अल खबीसात लिल खबीसीन वल खबीसून लिल खबीसात वत्तय्यिबात लित्तय्यिबीन वत्तय्यिबून लित्तय्यिबात। मुझो अल्लाह फरमाइंदो आ पलीत मर्दन जे लाइ मां रब पलीत औरतूं करे छॾींदो हाँ, ऐं नेक औरतुनि लाइ मां अल्लाह वरी नेक मर्दन जो इंतखाब करे छॾींदो हाँ। सब कुछ मुझे करीम रब जे कुदरत जो किरशमो आ। जेडी मल फिरौन जी नजर पे बीबी आसिया थी चे त केडो न सोहणो बचड़ो मुफ्त में मिली वयो आ। सोहणे मूसा के मथे खणदी आ, जॾहिं फिरौन भर में आणींदो आ, छिके उते ई फिरौन के हथ विझी सट ॾींदो आ। फिरौन के शक पइजी वयो ही उहो त नाहे जंहिंजे करे मां दुनिया जा बचड़ा कोहराया। गुस्से में ईंदो आ। बीबी आसिया चवंदी आ खबरदार थी मासूम बचड़ो आ। उन मासूम बचड़ो रोवण शुरू कंदो आ। हज़ारे अमरन जा बचड़ा कुसी वया। लिस्ट मौजूद हुई। फिरौन हुक्म कयो उहे जेके औरतूं जन जा बचड़ा न आहिनि उन्हनि फलाणीअ खे वठी अचो खीर ॾे। लेकिन हज़रत मूसा है जो निहारण लाइ तयार न आहे। हिकिड़ी माई ॿी टी मायूं ईंदियूं वयूं, लेकिन सुहिणो मूसा कंहिंजो थञ वठण लाइ तयार न आहे। छो तयार न आहे जो मुझे रब हज़रत मूसा जे मां जे दिल में विधो इन्ना रादूहु इलैक वजाइलूहु मिनल मुरसलीन। मुझो रसूला मोटा दीदो मैं इन फिरौन जे झोल मां कढी करे तुझे झोल में पहुंचाईंदुसि, जंहिं मुझे नबीअ जे कत्ल करण लाइ हज़ारनि जूं झोलियूं पियो विञाए। ऐं फिर मूसा जी मां पंहिंजे मूसा खे त उते तातराईंदुसि, पर तोखे बि उते सुकून जी ज़िंदगी ॾियारींदुसि। औरतूं ईंदियूं वयूं। हज़रत मूसा कंहिंजी थञ कान वरती। उहा जेका भेड़ गॾु गॾु आई आहे उन जे दिल में अल्लाह ख़याल विधो। उहा चवण लॻी ओ बीबी आसिया, ओ बीबी आसिया, हिकिड़ी औरत मूंखे सुझे थी, मुंहिंजी दिल थी चवे इजाज़त ॾियो मां उनखे वठी अचां। उहा थञ प्यारींदी हे बचड़ो सुकून सां पियण शुरू करे दीदो। मुझो अल्लाह सबबन जो मोहताज नाहे। मुझो अल्लाह सबब पाण बनाईंदो आ। जेके खुदा रखंदो आ उनखे कोई भी कोन चखंदो आ। याद रखी चल मुझा दोस्त अजीज, जेके मुझो अल्लाह बख्शण चाहींदो आ उनखे हेड़ियूं ज़िक्र जूं महफ़िलूं नसीब कंदो आ। सियारे जी रात हुजे, यारहं थियण वारा हुजनि, बहराड़ी जो माहौल हुजे या को दुनिया जो ॻोठ हुजे, लेकिन दीवाना पोइ बि इश्क में मस्त वेठा हुजनि। तुझो मुझो कमाल नाहे, हे मुझे मदीने वारे मीर जे दुआन जो कमाल आ। जय मुझे मदीने जे मीर आदि जो थी दुआऊं घुरियो, रोई दुआऊं घुरियो। मुझो मुस्तफा रोई दुआऊं घुरे। अम्मा आयशा सिद्दीका अर्ज करे ओ मुझा महबूब सुना तव्हां कंहिंजे लाइ रोई रहिया हो।
मुझो महबूब मुस्तफ़ा जवाब दे आयशा ओए मुझा गुनाहगार उम्मती सादड़ा जन जा गुनाह अंपार हुंदा मां मुस्तफ़ा के याद ईंदाहन मुझे अखिन मां लुड़क लड़ी पवंदाहने मां मुहम्मद मुस्तफ़ा पंहिंजे रब जे दरबार में पंहिंजे अचण वारनि गुनाहगारनि खे बख़्शिराए रहियो हा मुझे मुस्तफ़ा जो दुआऊं रब क़बूल कयो अॼु उन दुआउनि जो नतीजो आ जो आधीअ ताईं वेठो है ए तू पाण कोन वेठो है मुझे रब सबब बनायो आ जो तुझा गुनाह मुझे अल्लाह के माफ़ करना ने अज़ीज़ा ने मन उन न्याणीअ चयो इजाज़त मिली वई ड्रोड़ंदी आई अम्मा हल मुझो भायड़ो थन्यो को नथो थिए सुन कलीम मूसा कलीमुल्लाह जी अमड़ जी आई जीअं जो हज़रत मूसा के हथड़ो विझी खयई हज़रत मूसा दाहूं करणो बंद कयूं अखियूं पटे अमड़ दे खिली निहारे अणसिधी तरह सां ज़ुबान बंदा मगर ख़यालन में चई रहियो आ ओ मुझी अम्मा तू गमगीन नथी जंहिंजो रब हूंदो आ उन जो ई सभु हूंदो आ दिल में ख़याल केर विझंदो आ गाला गाला केर ख़याल विझंदो आ पोइ जॾहिं दिलनि में ख़याल मुंहिंजो रब विझंदो आ त तुंहिंजे मुंहिंजे दिलनि में ख़याल बि मुंहिंजो करीम रब पाण विझी छॾींदो आ लेकिन मां अॻिते तो वधा तवज्जो कंदो हलजा इंशाअल्लाह अॼु हिकु ॻाल्हि अहिड़ी ॿुधाईंदोमांइ ॻाल्हियूं त घणियूं आहिनि पर हिकु अहिड़ी ॿुधाईंदोमांइ जेका तो ज़िंदगी भर कान ॿुधी हूंदी ऐं सॼी ज़िंदगी भरी नाज़ कंदे त मुंहिंजा रब तुंहिंजा लख अहसान जो दिल पर दस्तगीर जो मुरीद हा निस्बत तुझी कैसा हुजे ताहिरी हुजी कासिमी हुजी या मुझा दोस्त मशहूरी हुजी या तो मुझा दोस्त अजीज हुसैनी हुजी या सिकंदरी हुजी चाहे भी कामिल सा तुझो कुर्ब हुजे तुझो नसीबा लेकिन इहो यकीना ये सभई बाटू हली बगदाद वारे दिल पर दस्तगीर सा मिलंदियूं हने अखे फेरा ए दिस यार पीरो असां जो आ सब असां जा कायनात सॼीअ में निगाह फेरा जेको दुनिया में कामिल वली मौजूद आ या थी गुज़रिया ओ अहले सुन्नत जो अखे फेरा ए दिस यार पीर असां जो आ लख मुबारक थव दस्तगीर असां जो आ लख मुबारक थव दस्तगीर असां जो आ हक वारी जमायत आयो हक वारी जमायत आयो सोना पाणन धड़े का नायो हक वारी जमायत आयो यार पाणन धड़े का नायो छो यारियां वारो नंगर ऐं खीर असां जो आ लख मुबारक थव दस्तगीर असां जो आ अजीब इत्तफाक़ जो महीनो रबीउ सानी जो आ रात 11 जी भी आ त जुमे जी रात अॼु हिकिड़ी ईद नाहे ॿ ईदूं हन तुंहिंजूं पर मुंहिंजूं अॼु 3 ईदूं हन
यारी में भी शरीक हाँ, जुमे जे रात में भी शरीक हाँ, ताज़ो ताज़ो पंहिंजे सजण साईं जो दीदार पी करे आयो हाँ। चो त मुंहिंजा दोस्त आशिक खां पुछंदे त तुंहिंजी ईद कॾहिं थींदी आहे, हर आशिक जवाब ॾींदो मुंहिंजी ईद तॾहिं थींदी आहे जॾहिं कामिल पीर जी दीद थींदी आहे। हर आशिक जी ईद कामिल मुर्शिद जे दीद में हूंदी आहे। याद रखी छॾिजां मुर्शिद परे कोन हूंदो आहे, मुर्शिद गॾु हूंदो आहे कंहिंसां जेको सादत ऐं निस्बत वारो हूंदो आहे। अक्सर मिसाल ॾींदो हाँ, हेॾे तवजो कजा, अक्सर मिसाल ॾींदो हाँ छाजा चकमक जा, छाजो मिसाल ॾींदो हाँ चकमक जो मिसाल ॾींदो हाँ। अॼु क़ुरान एतिरो पढ़ी ॿुधाईंदो मैया को दुनिया वारा जो सुभाणे तोसां केरु सवाल करण जी हिम्मत ई न कंदो इंशाअल्लाह। रस्मी मुल्लो न है, रस्मी तकरीरूं न ॼाणंदो हाँ, रब जो क़ुरान मां ठोस दलील ॾींदो मैं, अहिड़ा दलील ॾींदो मैं जो दिलि ठरी पवंदी वरी चो वाग मदीने वरी पवंदी। चकमक जो कम छे हिकिड़ो तसवर कयो, चकमक जो कम छा हूंदो आहे चो छिकण ॻाल्हायो। चकमक जो कम छा हूंदो आहे, छिकींदी आहे, लेकिन हर शइ खे कान छिकींदी आहे। चकमक के कपड़े जे मथो सॼो ॾींहुं घुमाए छिकींदी आहे, न चओ कान छिकींदी। प्लास्टिक जे मथां सॼो ॾींहुं घुमाए छिकींदी आहे, कान छिकींदी। थोड़ो मूवीअ खे घुमाए मुंहिंजे अखियुनि में छो ॾाहो ज़ुल्म न करे। आवाज़ मुंहिंजो घर मुंहिंजे अखियुनि खे थोरो सुकून ॾे, तूं तस्वीरूं न यार दोस्तनि जो घर अदा तवज हाणे तव्हां ॻाल्हाईंदा जो घुमाए। जेकॾहिं न चकमक खे काठ जे मथां रखबो त छिकींदी या कान छिकींदी। दीवार जे मथां रखबो छिकींदी या कान छिकींदी। जवाब जो तव्हांजी मूवी भरजे थी पई। हाणे स्टील जे मथां रखो छिकींदी या कान छिकींदी, कान छिकींदी। पर लोह जे मथां न रखो, रुगी लोह खां परे रखो त छिकींदी या कान छिकींदी। हाणे तवजह कजा, चकमक जो कम छिकण हूंदो आहे मगर कपड़े खे कान छिकींदी आहे, प्लास्टिक खे कान छिकींदी आहे, मिट्टीअ खे कान छिकींदी आहे, स्टील खे कान छिकींदी आहे। भले कपड़ो नओं हुजे कान छिकींदी, स्टील नओं हुजे कान छिकींदी, प्लास्टिक नई हुजे कान छिकींदी। लोह जो ज़रड़ो भले नओं न हुजे, केतिरो बि संख्यल हुजे, परे रखंदे अञा वेझो कंदे त छिके उनखे पाण सां लॻाईंदी या कान लॻाईंदी। जवाब ॾे। याद रखी छॾिजां अल्लाह जे कामिल वलियन जा ग़ुलाम ए गौर सां सजण साईं जे फ़क़ीर जी ॻाल्हि ॿुधजां। चकमक जो कम छिकण हूंदो आहे पर हर शइ खे कान छिकींदी आहे। छिकींदी उन शइ खे आहे जंहिंमें लोह जी धात मौजूद हूंदी आहे। पोइ उहो लोह भले संजल छो न हुजे, उहो लोह पुराणो छो न हुजे, उहो लोह किनो छो न हुजे, पर धात हुजे ज़रूर छिकींदी। मदीने वारे मीर जी नूर वारी रहमत छिकींदी ज़रूर आहे। सभु कंहिंखे कान छिकींदी आहे, छिक उनखे ॾींदी आहे जंहिंजे अंदर में अब्दुल कादिर जीलानीअ जे प्यार जी धात हूंदी आहे। गुंबज़े ख़ज़रा मां छिक ज़रूर थींदी आहे मगर कंहिंखे थींदी आहे चो जंहिंमें सुणे अब्दुल कादिर जीलानीअ जे निस्बत जी धात मौजूद हूंदी आहे।
पोइ उहो झंग में हुजे या शहर में हुजे, पढ़ियल हुजे या अणपढ़ियल हुजे, जॾहिं धात मौजूद आ त चकमक छिके उनखे सीने सां लाए छॾींदी आ। तो मुझा दोस्त अजीज छो त पीरन जो जेको पीरा अज रब जो कुरान ॿुध त मुझे रब उनखे कीअं कयो रोशन ज़मीरा। बेनियाज़ रब जो कुरान ॿुध मुझे बेनियाज़ रब फरमायो मई यहदिल्लाहु फहुवल मुहतद। कुरान पियो पढ़ा गौर सां ॿुधजा। मुझे बेनियाज़ रब फरमायो मां अल्लाह जंहिंखे चाहींदो हां, जंहिंखे मां रब हिदायत ॾियणु चाहींदो हां, हिदायत उन जो मुक़द्दर बणिजी वेंदी आहे। हिदायत केरु ॾींदो आहे? जवाब ॾे, वरी जवाब ॾे केरु ॾींदो आहे? हिदायत ॾियण वारो मुंहिंजो अल्लाह ख़ुदि फरमाए रहियो आहे, जंहिंखे मां हिदायत ॾींदो आहियां, हिदायत उन जो मुक़द्दर बनाए छॾींदो आहे। अॻियां रब छा फरमायो? सॼी दुनिया खे रब क्लियर करे ॿुधायो फलन तजिद लहू वलियम मुर्शिदा। मुझे बेनियाज़ रब फरमायो जंहिंते मां राज़ी थींदो हां उनखे हिदायत नसीब कंदो हां, जंहिंते मां अल्लाह अमिरजी पवंदो हां, जंहिंखे ज़लील करणु चाहींदो हां। रब जो क़ुरान तो चवे सूरह कहफ के खोले ॾिसजां, ऐं सजण साईं जो ग़ुलाम आहियां, कूड़ी दावा कोन कंदो हां, बुरा लफ़्ज़ कोन चवंदो हां, पर रब जो क़ुरान जो तर्जुमो ज़रूर करे ॿुधायो। मुझे बेनियाज़ रब फरमायो वमन युज़लिल फलन तजिद लहू वलियम मुर्शिदा। मुझे बेनियाज़ रब फरमायो जंहिंखे मां अल्लाह जी ज़ात ख़्वार करणु चाहींदो हां, रुसवा करणु चाहींदो हां, उनखे न को वली नसीब कंदो हां, न को मुर्शिद नसीब कंदो हां। सूरह कहफ कहिड़ी सूरत? खोल रब जो क़ुरान। कहफ सूरत जो नालो आहे। कमो बेश 12 रुकूहन क़ुरान जा। ये हाफ़िज़ आहे कोई? 12 रुकू कुरान करीम जा। सूरह कहफ में सूरत जो नालो कहफ। कहफ जी माना छा है? गौर कर। कहफ जी माना गार। गार छा के चइबो आहे? जेको हेठों भी जबल मथों भी जबल, विच में मुंहिंजा दोस्त जंहिंमें सोराख़ कुदरती तौर ते हुजे ऐं अंदर मैदान हुजे, उनखे गार चइबो आहे। अल्लाह पूरे कुरान जे अंदर हिकिड़ी 12 रुकन जे सूरत जे मथां जबल जे गार जो नालो छो रखियो? अच त मां तोखे ॿुधायां उन जबल सां मुंहिंजे रब प्यार छो कयो, उन गार सां प्यार छो कयो? जो सोणे हज़रत ईसा जा दीवाना उन गार में अची रहिया, सोणे ईसा जे ग़ुलामन जे करे रब कुरान जे हिक सूरत जो नालो ई उन गार जे नाले सां रखी छॾियो।
छो त मीलाद भी थोड़ो मीलाद भी पढ़ंदो ना पर्ची बचे वई मुझा दोस्त अजीज अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जा बानड़ा अल्लाह ताला कुरान करीम जे सूरत जो नालो जबल जे गार सा रखियो जे कदे तोखे सुभाणे को चवे अल्लाह कुरान में पहरी सूरत जो यानी सूरे बकर नालो रखियो बकर मना गऊ हाणे इया गऊ चाहे वक्त कोने कोन त बुधाए इया गऊ बि वली जिया ऐं गार भी वलियन जो टाइम कोने रात घणी गुजरी वींदी न त इहा गऊ बि ॿुधायई हाँ चहे गऊ जे नाले सां रब कुरान जी सूरत पूरी रखी आ इहा गऊ कहिड़े नबीअ जे दौर जी आ इहा गऊ बि हज़रत मूसा जे दौर जी आ गार वरी हजरत ईसा जे गुलामन जो गऊ हजरत मूसा जे गुलामन जी भला अल्लाह जे ज़ात हिकड़ी सूरत 40 रुकन वारी हजरत मूसा जे कौम जे गऊ जे नाले सा रखी हिकड़ी 12 रुकन वारी हजरत ईसा जे गुलामन जे नाले सा छो रखी बस इते तोखे बुधाया हजरत मूसा ओहो आ जेको मुस्तफा में राजता मोटंदो आ रस्ते में दीदार कंदो आ ऐं अर्ज़ड़ा मुझे महबूब खे कंदो आ हजरत ईसा वरी उहो आ जेको अल्लाह खां दुआऊं घुरंदो आ ओ मुझा मौला बिना पीर जे बनायई पंहिंजे मर्ज़ीअ सां ॼमण सां ॻाल्हारायई पंहिंजे मर्ज़ीअ सां नबी बनायई पंहिंजे मर्ज़ीअ सां मौला हिकिड़ो मुंहिंजो सुवाल क़बूल कर रब चयो सुहिणा ईसा कहिड़ो चवे थो मौला मूंखे सुहिणे महबूब मुस्तफ़ा जो उम्मती बनाइजा मुझे सुने नबी हजरत ईसा अलैहिस्सलाम अल्लाह का मुझे मुस्तफा करीम जो उम्मती थियण जी दुआ घुरिया चाहे उम्मती थियण जी दुआ घुरी उन जे गुलामन सा अल्लाह एडो कुर्ब कयो उन जे गुलामन सा त कयई पर उन जे गुलामन सा गॾु हिकिड़ो कुत्तो हुयो मुझे अल्लाह उन कुत्ते ते भी करोड़े कुर्ब करे छॾिया हने हिकिड़ो ई मौज़ू ॿुध पर ॿुध मुंहिंजा दोस्त अॼु जो मुस्लमान असांजो भाउ मुस्लमान बेफ़िक्र थी वियो सजण साईं जो फ़क़ीर हा हिकिड़ो ज़ुबान मां लफ़्ज़ गंदो न कॾहिं निकितो आ न निकिरंदो शुअरती आ अज़ीज़ाने मन असांजो मुस्लमान भाउ अॼु जिते वेहंदो आ चवंदो आ हे रुॻी पीरनि जो ज़िक्र था कनि पीरनि जो ज़िक्र था कनि वलीअनि जो ज़िक्र था कनि उन पंहिंजे भाउ खे हथड़ा ॿधी मां अर्ज़ थो कयां त ॿुधाए मुंहिंजा अदा असां त मस्जिदनि में पिया ज़िक्र कयूं पर काबतुल्लाह जे साम्हूं कुत्ते जो ज़िक्र थींदो आ या कोन थींदो आ अज़ीज़ाने मन याद रखी चल जा हजरत ईसा अलैहिस्सलाम जे गुलामन सां गॾु हिकिड़ो कुतड़ो भी हुयो हजरत ईसा जा गुलाम असहाबे कहफ अंदर गार में वया ओहो कुतड़ो ॿाहिरि दरवाज़े ते टंगूं टेड़े सुम्ही पियो अच त रब जो क़ुरान ॿुधायई रब उन ॿिन्ही सां प्यार कीअं कयो आ बुधने जो कुरान बुध बुध रब जो कुरान बुध मुसलमान त तोखे ख़बर पवई त पीरन जे पीर जो मुरीद थी करे यारियां वारे यार जो कदम कबूले ओ सजन साईं जो मुरीद थी तो केॾी न रब जे दरबार में शुक्रानो अदा कर रब तोखे केॾी न ख़ुशी अता फरमाई ओ मुझा मुसलमान भा अल्लाह जे ज़ात बाबरकात उन दरड़े ते सुतल कुत्ते जो ज़िक्र कुरान में कयो
मां तव्हां खां तो पुछां, मां तव्हां खां तो पुछां, चईन इल्म वारन जे यादो अगर को माण्हू कुत्ते जो ज़िक्र करे चवंदा है यड्डा बेवकूफा, कुत्ते जूं ॻाल्हियूं तो करे। हा हा आम कुत्ते जूं ॻाल्हियूं कंदे त ॼट समझबे, पर जे कॾहिं अल्लाह जे नबीअ जे ग़ुलामन जे वफ़ादार कुत्ते जूं ॻाल्हियूं कंदे तरफ़ सवाब ई सवाब ॾेई छॾींदई। मस्जिद में वेही करे जे कॾहिं रस्मी पीरन जूं ॻाल्हियूं कंदे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ फ़ाइदो कोन थींदे, पर जे औलिया अल्लाह जूं ॻाल्हियूं कंदे त किरामन कातिबीन दफ़्तर नेकिन सां भरे छॾींदई। अल्लाह कुरान में फरमायो मूंखे मां सादड़ी ॿोली पियो ॻाल्हायां इन करे सम्झो अल्लाह जो कुरान हिकिड़ो हरफ पढ़बो त 10 नेकियूं मिलंदियूं या न मिलंदियूं? जवाब ॾियो। हिकिड़े हरफ जे एवज़ 10 नेकियूं मिलंदियूं, 10 गुनाह लहंदा आहिनि, 10 दर्जा बुलंद थींदा आहिनि। हाणे ॿुधो रब जो क़ुरान जेको मां हींअर तुंहिंजे आॾो क़ुरान थो पढ़ां, पोइ मूंखे जवाबु ॾिजां। इहो ई क़ुरान काबे जे साम्हूं रमज़ान में इमाम पढ़ंदो आ या कोन पढ़ंदो आ? इहो ई क़ुरान मस्जिद नबवी जे अंदर रोज़े रसूल जे साम्हूं मदीने जो पेश इमाम पढ़ंदो आ या कोन पढ़ंदो आ? इहो ई क़ुरान ॿुधा जा त सुणे अबू बकर सिद्दीक़ पढ़ियो आ या कोन पढ़ियो आ? इहो ई क़ुरान उमर फारूक पढ़ियो आ या कोन पढ़ियो आ? उस्मान ज़िन्नूरैन पढ़ियो आ या न पढ़ियो आ? अली त अलिया जी ॻाल्हि ॾाढी भली आ। शेरे खुदा त शेरे खुदा है, असां आशिक दीवाना परवाना, लेकिन मां पंहिंजे यार खे सम्झाइण जे लाइ हुज़ूर जे सहाबा जो ज़िक्र कयो जेको क़ुरान तव्हांजे आॾो हाणे मां आयत पढ़ां थो। 1.25 लख सहाबा पढ़ियो आहे उहा क़ुरान जी आयत ॿुध। वक़ल्बुहुम बासितु ज़िराअैहि बिलवसीद, जवाब दे इहो क़ुरान मुझे मुस्तफ़ा पढ़ियो आ या न पढ़ियो आ? जंहिं ज़ुबाने मुस्तफ़ा मां इहा आयत तिलावत थी ॿुधा केॾी शान वारी आहे। जंहिं सिद्दीक़ अकबर जे ज़ुबान मां तिलावत थी शान वारी आहे। 1.25 लख सहाबा तिलावत कई। हाणे थोड़ी माना त ॿुध माना कहिड़ी आहे। रब ज़िक्र कंहिंजो पियो करे, उन कुत्ते जो रब ज़िक्र करे रहियो आहे जेको हज़रत ईसा जे दीवाननि जो चौकीदार बणिजी दर ते सुम्ही रहियो आ। हज़रत ईसा जे आशिकनि जो चौकीदार बणिजी दर ते सुम्ही रहियो। कुत्तो जॾहिं सुम्हंदो आहे त कीअं सुम्हंदो? जो टंगूं टेड़े सुम्हंदो आहे। जवाब ॾे कीअं सुम्हंदो आहे? टंगूं टेड़े सुम्हंदो आहे। अल्लाह क़ुरान में फरमायो वक़ल्बुहुम बासितु ज़िराअैहि बिलवसीद, ओहो कुत्तो जो रब बयान करे क़ुरान में त पंहिंजूं टंगूं टेड़ियो, पंहिंजूं बाहूं टेड़ियो, दरड़े ते सुतो पियो आ। जे चङी वक़्तु घणो थी वियो आहे मगर थोड़ो तफ़सील ॿुधाए इन जो रब बयान कयो क़ुरान में, लेकिन कहिड़े बुनियाद ते कयो? उन जेके असहाबे कहफ़ हुया उन्हनि खे गार में रब निंड घणी ॾिनी। 309 साल। घणा साल? गाला गाला घणा साल? वलबिसू फी कहफ़िहिम। घणो क़ुरान तो पढ़ा इन करे जो माण्हू चवंदा आहिनि त हे जेके पीरनि जा मुरीद आहिनि रुॻी बैत था पढ़नि। अॼु ॿुधाइण थो चाहियां भुलियल है सॼण साईं जे ग़ुलाम जी तकरीर ॿुध सॼी राति क़ुरान ॿुधंदो वेंदे पढ़ी ॿुधाईंदो मैं।
अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो वलबिसू फी कहफिहिम सलासमिअतिल सिनीन वज़दादू तिस्आ। मुझे बेनियाज़ रब फरमायो उन पंहिंजे नबीअ जे दीवाननि खे सुणे ईसा जे ग़ुलामनि खे 309 साल रब थो चवे मां निंड ॾेई छॾी आहे। घणी निंड 300 कोमा में माण्हू ईंदो तॾहिं बि साल या 2 साल 309 साल गौर कर 309 साल निंड आई 309 दफ़ा सियारो आयो या कोन आयो जवाब दे। पोइ सियारो आयो उन्हनि खे सीउ थियो या कोन थियो गाला गाला 309 साल हिकड़ी रात सीअ जी गुज़ार। अच्छा मता इए सोची त उहे अंदर किथे लिकल हुया न रब जो कुरान पढ़ी ॿुधाईंदो मैं अल्लाह फरमाए तो वहुम फी फजवतिन मिनहु गार में अंदर लिकल कोन हुया खुले मैदान ते सुता पया। हर गाल अल्लाह जे कुरान मां तो ॿुधाए हदीस भी नथो ॿुधाए किस्सो भी नथो ॿुधाए वहुम फी फजवतिन मिनहु मुझे रब फरमायो खुले आसमान जे हेठों सुता पया हुया 309 साल ॿुधा 309 दफ़ा सियारो आयो जनवरी हूंदो या कोन हूंदो जवाब ॾियो पारो हूंदो या कोन हूंदो जवाब ॾियो रात बोते सुतल ॾींहं बोते सुतल पर सियारे उन्हनि ते असर छो न कयो गर्मियूं आयूं हूंदियूं या कोन आयूं हूंदियूं गर्मी असर छो न कयो। अॼु तरफ़ जो क़ुरान ॿुधायई त मुंहिंजे रब उन्हनि जी हिफ़ाज़त कीअं कई आहे ॿुधणु चाही थो या रब जो क़ुरान ॿुधाए मुझे बेनियाज़ रब फरमायो मां अल्लाह जे ज़ात उन पंहिंजे आशिकनि जे करे पंहिंजे निज़ाम खे बदलायो। रब निज़ाम के बदलायो ओ गोठ याकूब दुनिया में वेहण वारा गौर सां ॿुध अल्लाह ताला फरमाए तो मां रब सिज के हुक्म कयो छा के हुक्म कयो वतर शम्स इज़ा तलअत तज़ावर अन कहफिहिम ज़ातल यमीन व इज़ा तक़रिदुहुम ज़ात शिमाल वहुम फी फजवतिन मिनहु ओ सिज मुझो रब तो चवे कुरान में तमा सिज के हुक्म कहिड़ो कयो ओ सिज मुझे नबी जा ग़ुलाम खुले आसमान जे हेठों सुता पया आहिनि जेॾी महिल तूं उभिरी उन्हनि जे मथां न अचिजा छो त उन्हनि खे तुंहिंजे उस जा किरणा तंग न कयो उन्हनि खे उस तुंहिंजी न लॻे मौला छा कया रब तो चवे जेसी मां उन्हनि खे निंड मां उथारिया सिधो न अचिजा जबल जो परियो पासो ॾेई हलियो वञिजा छा पढ़ी ॿुधायम जवाब ॾे अल्लाह जो कुरान पढ़ियम अल्लाह पंहिंजे नबीअ जे ग़ुलामनि जे करे सिज जो रस्तो तब्दील करे छॾियो अल्लाह पंहिंजे नबीअ जे ग़ुलामनि जे करे नबी केर चयो हज़रत ईसा अलैहिस्सलाम हज़रत ईसा जे ग़ुलामनि जे करे अल्लाह सिज जो रस्तो तब्दील करे फरमायो व इज़ा ग़रबत तक़रिदुहुम ज़ात शिमाल ऐं जॾहिं वापस मोटी त वरी परियो पासो ॾेई वञिजा मुझो रब जेके रखे उनके कोई न
अलग अलग कोई न हाणे उहा उम्मत कंहिंजी हज़रत ईसा जी 309 साल खां पोइ बाज़ार में आया छा थियो कुझु नथो ॿुधायां 309 साल खां पोइ हज़रत ईसा जे दीवाननि जो ज़िक्र हली रहियो आहे क़ुरान ॿुधाए रहियो आहे 309 साल ज़िंदा रहिया छाजे लाइ रब क़ुरान में ज़िक्र कयो तोखे ॿुधायो मुंहिंजे मौला पंहिंजे ईसा जे ग़ुलामनि खे 309 साल जो ज़िक्र इन करे थो कयां जो मुझे मुस्तफ़ा जा दीवाना 900 साल गुज़री विया मगर अब्दुल कादिर जीलानी अॼु बि दिलनि ते हुकूमत करे रहियो आहे या न जवाब ॾे ख़बर अथई घणा साल गुज़रिया 900 साल घणा साल गुज़री 900 साल सुनो अब्दुल कादिर जीलानी दुनिया ते ज़ाहिरी जिस्म सां घणो रहियो जो 89 या 93 साल ग़ालिबन इते को अंगा इहा फिगर आहे जेको 89 या 93 साल ज़मीन ते रहे 900 साल गुज़री वञनि रब उन जो ज़िक्र ख़त्म थियण न ॾे उहो केरु आहे जो मुंहिंजे मुस्तफ़ा जो ग़ुलाम आहे जंहिं मुस्तफ़ा जे ग़ुलाम खे रब एतिरी इज़त ॾेई रहियो आहे जो यारीअ जी रात अचे जबलनि में ख़त्म क़ुरान जा जंगलनि में ख़त्म क़ुरान जा फर्श ते ख़त्म क़ुरान जा अर्श ते दुआऊं हली रहियूं आहिनि काइनात जो अहिड़ो ज़र्रो वांदो नाहे जिते सुहिणे अब्दुल कादिर जीलानी जी यारी न थी रही हुजे छो खुदा जे ज़मीन जो अहिड़ो खितो ई नाहे जिते औलिया अल्लाह मौजूद न हुजे जिते वली हूंदो चो उते यारी हूंदी जिते यारी हूंदी चो उते ई बारी हूंदी जिते यारी वारा हूंदा उते मदीने वारे घोट जा प्यारा हूंदा टाइम ॾाढो गुज़री वियो 11:30 थी विया अध कलाक जे बजाय तव्हांजो कलाक मां वठी वियुमि लेकिन जेका मां मक़सद वारी ॻाल्हि खणी आयो आहियां हाणे उहा कयां या मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तोखे इहो ॾसियां त छो त तबलीग ज़रूरु करणी आहे हींअर मुर्शिदनि जो हुकुम ॿुधी आयो आहियां साईं फरमायो तकरीरूं भले कयो पर बाद में इहो बि ज़रूरु ॾिसिजो त मुंहिंजो फ़ाइदो बि थियो या न थियो इहो त यकीन आहे त इश्क ऐं ईमान मज़बूत थियो लेकिन थोरो वध त इहा विलायत मिलंदी कीअं इन विलायत में वॾो किरदारु कंहिंजो आहे जो जीजल अमड़ जो किरदारु यादि रखिजा मुसलमान हर इंसान जे कामयाबी जे पुठियां दुनिया चवंदी आहे त हर मुड़स जे कामयाबी जे पुठियां ये ज़ाल जो वॾो किरदारु आहे बेशक सची ॻाल्हि आहे यानी मुड़स खे कामयाब बनाइण में ज़ाल जो वॾो किरदारु आहे पर पुट खे कामयाब बनाइण में चो जीजल अमड़ जो वॾो किरदारु आहे ज़ाल तॾहिं मिलंदी आहे जॾहिं पुट जवान थींदो आहे जॾहिं शादीअ जो लाइक़ु थींदो आहे छोकिरी पोइ उनखे मुड़ुस क़बूल कंदी आहे हाणे उन ज़ाल जे लाइक़ु बनाइण जे लाइ मुंहिंजा दोस्त महिनतूं कंहिं कयूं चओ हिकु जीजल माउ जो महिनतूं मौजूदु हले इन करे मिसाल ॾिनमि अॼु जा खोड़ माण्हू चवंदा आहिनि त मर्द जे पोयां कामयाबीअ जे ज़ाल जो वॾो हथ आहे शायदि उहे भुलिजी विया आहिनि छो त ज़ाल जे करे अमड़ खे निगलेक्ट करण वारा गौर कर तूं ज़ाल जे लाइक़ु तॾहिं थियो आहे जॾहिं जीजल अमड़ रातिनि जूं रातियूं तुंहिंजे मथां ओजागा कया आहिनि खास करे तो असां जेके मुरीद आहियूं सुहिणे अब्दुल कादिर जीलानीअ जा अॼु त हिकिड़ी झलक वठी हलो सुहिणे अब्दुल कादिर जीलानीअ पहिरियों दफ़ो जॾहिं चोरनि खे वली बनायो ॿुधाए कंहिंजे हुकुम सां चो जीजल अमड़ जे हिकिड़ी निगाह सां
यो तो असांखे सबक मिली रहियो आहे। अब्दुल कादिर जीलानी घोट घरों निकिरे थो तइलीम हासिल करण जे लाइ। सदन जी अम्मा साइण 40 दिरहम या दीनार जुबे में सिबंदी आहे। अल्लाह जे कुदरत ने निहार रस्ते में चोर अचे वेंदा आहिनि, फोरू अचे वेंदा आहिनि, सॼे काफ़िले खे फुरींदा आहिनि। अब्दुल कादिर जीलानी खे वठी चवंदा आहिनि परे थी, हिन वटि कुझु बि कोन्हे। अब्दुल कादिर जीलानी चवंदा भुलियल हो सभु कुझु मूं वटि मौजूद आहे। चोरनि खे शक पियो ए नंढड़ो ॿार कीअं थो चवे, हुननि खे कहिड़ी ख़बर जेको ॾिसण में नंढड़ो आहे हक़ीक़त में ॼमंदे जाम बनायल आहे। उन चोरनि चयो तो वटि कुझु कोन्हे, चई सभु कुझु आहे। चोरनि तलाशी वरिती, लधो कुझु कोन। चोरनि जो चङो मुड़ुस अची वियो, चई आहे त काथे आहे। अब्दुल कादिर जीलानी जुबे खे खोलियो, उहे 40 दिरहम या दीनार कढी ॿाहिरि कया। दे ख़बर असां ॾिठा बि कोन हुया, तो ॻाल्हि छो कई आहे? अब्दुल कादिर जीलानी फरमायो मुंहिंजे जीजल अम्मा मूंखे हुक्म कयो हो, ओ मुंहिंजा अब्दुल कादिर बचड़ा कूड़ कॾहिं बि न हणिजा, मां जीजल अम्मण जो चवण वरितो आहे। अब्दुल कादिर जीलानी ॻाल्हि करे बस कई आहे। अल्लाह जे कुदरत सां उन्हनि जे दिलनि जे मथां एतिरो असर थी वियो, हे बचड़ो अम्मण जो चवण लबैक चई करे रहियो आहे। असां पंहिंजे रब जो फरमान विसारे रहिया आहियूं। रोई चवनि था ओ अब्दुल कादिर आया हासी त चोर पड़जी आया हासी, हाणे तुंहिंजे हथड़नि ते बैत था कयूं, असांखे दीन जो मोर बनाए छॾे। अलाए छेड़े जी ॻाल्हि कंदो त कोन, पर कॾहिं कॾहिं जे लॻाईंदे लॻाईंदे लॻी बि वेंदी आहे, लॻाईंदे लॻाईंदे लॻी वेंदी आहे। मां अर्ज़ पे कई तो सुने अब्दुल कादिर जीलानी जा दीवाना मूंखे जवाब दे तो सुने अब्दुल कादिर जीलानी अम्मड़ जो हुक्म मञो। ॻाल्हि ॻाल्हि अम्मड़ जो चयो मञो। अम्मड़ छा चयो त बच्चा कूड़ न ॻाल्हाइजा। अब्दुल कादिर जीलानी अज़म कयो त उही नेक हुयो, भलारो ॼमंदे जाम हुयो, पर अम्मड़ खे अल्लाह खे दर्जात ॾियणा हुया। सुने अब्दुल कादिर जीलानी चोरनि खे चयो त मुंहिंजा 40 दिरहम पिया आहिनि, छो ॿुधाए कि मुझे जीजल अम्मा चयो हो तो कूड़ न हणजा। अम्मा जी ॻाल्हि सुने अब्दुल कादिर जीलानी खे ॿुधाए त चोर नेक थिया या कोन थिया। पोइ जेकॾहिं तूं पंहिंजे अम्मड़ जीजल जो चवण वठंदे त तुंहिंजी ज़िंदगी भली थींदी या कान थींदी। यादि रखी छॾिजां जीजल अम्मड़ सां कड़ो ॻाल्हाइण वारा दुनिया जो इल्मु हुजे या दीन जो इल्मु हुजे, कामयाब उन सूरत में थींदो आहे जॾहिं पंहिंजे जीजल अम्मड़ जे दुआउनि सां रंगजी वेंदो आहे। जेके जीजल अम्मड़ जी दुआ न हूंदी आहे उहो केतिरो बि दौलतमंद थी वञे, लेकिन कामयाब ज़िंदगी कॾहिं कान मिलंदी। एतिरी हद ताईं अम्मड़ जे दुआ जी ज़रूरत आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम कोहे तूर ते अल्लाह सां मुलाक़ात करण वियो, कचहरी करण वियो आहे। जॾहिं मोटियो आहे रब फरमायो ऐ मुंहिंजा मूसा जी मुंहिंजा करीम रब, वरी जॾहिं कोहे तूर ते वरी जॾहिं कोहे तूर ते अची त जबल ते संभाले संभाले पेर रखिजां। हज़रत मूसा कलीमुल्लाह अर्ज़ कयो ओ मुंहिंजा मौला, मां संभाले संभाले पेर रखंदो हां, मगर अॼु ख़ासि हुक्म अल्लाह जो हुक्म थींदो आहे मुंहिंजा कलीम, वरी जॾहिं ईंदे उन खां अॻु में मां रब तुंहिंजे अम्मड़ खे पाण ॾे घुराए छॾींदुसि। मुझा मौला जबल ते त अम्मा कॾहिं गरजी कान आई आहे, मुंहिंजी माउ कॾहिं कोहे तौर ते कान आई आहे। रब फरमायो माउ तोसां गॾु कान ईंदी आहे, पर जॾहिं तूं घरों निकिरंदो हई तुंहिंजी अम्मड़ झोल खणी चवंदी आहे मौला मुझे मूसे जी पारत हुजई।
याद रखी छॾिजां जॾहिं न खरो निकिरी जी जल अमड़ जे कदमनि खे चुमी ॾेई पोइ निकिरजां ख़ुदा जो कसम खणी थो तोखे ॾसियां जेको बचड़ो पंहिंजे जी जल अमड़ जा कदम चुमी ॿाहिरि निकिरंदो आहे अमड़ पोयां दुआ कंदी आहे रब मलाइका उन जे ड्यूटीअ में लॻाए छॾींदो आहे मुझे बेनियाज़ रब हज़रत मूसा के बुधायो ऐ मुझा सुना नबी जीअं तुझी अमड़ दुआ घुरंदी आ मां अल्लाह मलाइकन के हुक्म कंदो हां उहे पंहिंजा पर विछाईंदा आहिनि उन्हनि जे मथां तुंहिंजा पेर हूंदा आहिनि जो ज़मीन जो कंडो बि तोखे तकलीफ़ कोन ॾींदो आहे जेको बचड़ो पंहिंजे अमड़ जा कदम चुमी करे जी जल अमड़ खां दुआऊं वठी करे जॾहिं ॿाहिरि निकिरंदो आहे रब उन जे लाइ अड़ाईअ खे बि सणाओ करे छॾींदो आहे इंसान इबादत छाजे लाइ कंदो आहे त रब राज़ी थिए रब राज़ी थिए त जन्नत मिले ईअं न दा ख़ैरात छाजे लाइ कबी आहे त रब राज़ी थिए रब राज़ी थिए त जन्नत मिले नमाज़ छाजे लाइ पढ़बी आहे त रब राज़ी थिए रब राज़ी थिए त जन्नत मिले ज़कात हज सभु कुझु छाजे लाइ कबो आहे त सुहिणो करीम रब राज़ी थिए रब राज़ी थिए त जन्नत मिले सदको अञा मुंहिंजा मुस्तफ़ा तुंहिंजे पाक इसम जे मथा मुझे मदीने जे ताजदार चयो ओ जन्नत जा दीवाना तो मस्जिद मदरसन में ऐं तू हज ऐं ज़कातुन में जन्नत के तो ॻोल्ही मां मुस्तफ़ा तोखे ऐलान करे थो ॾियां अल जन्नत तहत अक़दामिल उम्महात अॼु मां मुस्तफ़ा ऐलान थो कयां त इहा जन्नत जे जो तू दीवानो है उहा तुझे अमड़ जे कदमनि जे हेठे थरे में मौजूद कदम जे मथे हिस्से में न कदम जे हेठे हिस्से में यानी दुनिया जे अंदर जेकॾहिं जन्नत खे चुमी ॾियण थो चाही त अमड़ जे कदमनि जे मथां न अमड़ जे कदमनि जे हेठां चुमी ॾे छा थो सम्झी हिकिड़े मिंट लाइ गौर कर सुभाणे ख़्याल कंदे त वञी अम्मा जा कदम चुमा घर पहुते अमड़ वेचारी बहराड़ी जी आहे बनीअ मां मोटी आई वेचारी पेरड़ा बि कोन धोता इएं खटड़ीअ ते सुम्ही पई तू हलियो वे वञी अमड़ जा कदम चुमण लाइ ॾिठई त अम्मा जे पेरनि खे मिटी लॻी पई आहे हाणे दिलि में ख़्याल कये अम्मा अञा पेर धोताई कोन्हनि के मां इन अम्मा जे मिटीअ वारनि पेरनि खे कीअं चुमा तोखां विसरी वियो जॾहिं सियारे जी राति हूंदी हुई तू नंढड़ो हूंदो है उल्टियूं कंदो है मोशन थी वेंदा है तुंहिंजो जिस्म गंद सां भरियो पियो हूंदो हो इहा तुंहिंजी जी जल अमड़ पंहिंजे कपड़नि सां तोखे उघंदी बि हुई त चुमियूं बि ॾींदी हुई त दुआऊं बि घुरंदी हुई तू रुगी अमड़ जे कदमनि खे मिटी लॻला अमड़ जे कदमनि खे चुमी नथो ॾी त मिटी लॻी पई आहे मगर उन अमड़ जे प्यार ॾे निहार तोखे मिटी लॻल कान हुई पेट मां गंद वही रहियो हुयो वात मां गंद निकिरी रहियो हो उल्टी ऐं मोशन थी रहिया हुया सियारे जी राति हुई पारो चवे त अॼु न पवां त कॾहिं पवां अमड़ पाणी तोखे कोन हयो मता मुझे बचड़े के सी लगे मता मुझे बचड़े के थध लगे पंहिंजे कपड़नि सां तोखे उघंदी पई वञे तू रोई पियो मथा उघंदी पई वञे वरी पोयां चुमंदी पई वञे जवाब दे इहो सचो आहे या न आहे ओ मुस्लमान ओ नौजवान उन जी जल अमड़ जे हिकिड़े थोरे खे बि कोन लाहे सघंदे छो त मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो सहाबी आहे ॾह हज खणी जी जल अमड़ खे कुल्हनि ते कराईंदो आहे जॾहिं ॾहों हज पंहिंजे अमड़ खे मुकमिल कराए शुक्राने जो नफ़िल अदा कंदो आहे ओ मुंहिंजा करीम रब तुंहिंजा लख अहसान अॼु मुंहिंजी जल अमड़ जो थोरो लाहे छॾियो ग़ैबी आवाज़ ईंदो आहे ख़बरदार थी जा
अञा त तो अमड़ जे हिक रात जे ओ जागे जो थोरो भी कोन लाथो आ। मुझे मुस्तफ़ा जो सहाबी हुजे न हज जीजल अमड़ के कुलन ते खड़ी कराए पर पो भी हिक रात जो थोरो नथो लाहे सके। छा तू असां सजी जिंदगी खिदमत करे अमड़ जो थोरो लाहे सघूं था? दुनिया में कामयाबी चाही थो टाइम गुजरी वियो आहे घणो न त रुगी रब जो कुरान पढ़ी ॿुधाई हां। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दुनिया में कामयाबी चाही थो त जीजल अमड़ जा कदम चुम मुर्शिद जो फैज़ बि पोइ मिलंदी त मदीने वारे घोट जो प्यार बि पोइ मिलंदी। मुझो रब भी तॾहिं राज़ी थींदी जंहिंते अबो ऐं अम्मा कुछ नौजवान वरी अमड़ जा त कदम चुमण ला तैयार मगर अब्बे के समझना त घर जो वधियल भाती आहे ख़बरदार थी जा। तुंहिंजी अम्मा तॾहिं बनी जॾहिं तुंहिंजे अब्बे उन सां निकाह कयो। अमड़ जे कदमनि जे हेठों जन्नत आहे त अब्बे जे कदमनि जे हेठों जन्नत जो दरवाज़ो। जेको भाग्यो हुंदो आ वो दरड़ो खोले ईंदो आ, जेको चोर हुंदो आ वो भित टपी पोइ ईंदो आ। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अब्बे अम्मा जी खिदमत कर, अब्बे अम्मा जो अदब कर, अब्बे अम्मा सां प्यार कर। ओ मुसलमान ओ नौजवान केॾी बि कावड़ हुजे केॾो बि दुख हुजे केॾियूं बि परेशानियूं हुजनि जीअं घर अची घर जे दर ते ॿाहिरे पासे बीही रहो। इहे दुख ॿाहिरि उछला परेशानियूं ॿाहिरि उछला जीअं घर अंदर दाख़िल थी मुर्कंदो वञ खिलंदो वञ। मन तुंहिंजे हिकिड़ी मुर्क खे ॾिसी अॻियां बाबा साईं जी नज़र पइजी वई तोखे मुर्कंदो ॾिसी बाबा खे पक थी वई त मुंहिंजो बच्चो ख़ुशि आहे। तोखे मुर्कंदो ॾिसी तुंहिंजे बाबा खिलणु शुरू कयो। मुंहिंजे रब हिन किरामन कातिबीन खे हुकुम कयो 10 उमरनि जो सवाबु लिखी छॾियोसि जो अब्बे खे खिलायो। अगते वधे जीजल अमड़ साम्हूं अचे वे अमड़ के ॾिसी तो मुर्की ॾिनो चई अस्सलामु अलैकुम मुंहिंजी जीजल अम्मा। जीजल अमड़ तोखे मुर्कंदो ॾिसी करे ख़ुशि थी चयो वालैकुम अस्सलाम मुंहिंजा दिलबर बचड़ा हथ विझी तोखे चुमी ॾिनई। रब किरामन कातिबीन के फरमायो देर न कयो इन अमड़ के खुश कयो वा 10 हजन जो सवाब खाते में लिखी छॾियो। जीजल अमड़ दे हिकिड़ो दफ़ो मुर्गी निहार 10 हजन जो सवाब हजब कबूल पियल दिलबर पीउ दे मुर्गी निहार 10 उमरनि जो सवाब। हिकिड़े उमरे जे लाइ लखे रुपया ख़र्च कंदा हो हिकिड़े हज जे लाइ लखे रुपया ख़र्च कंदा हो पोइ बि ख़बर नाहे कबूल पिया अलाए न पिया। मुंहिंजे रब तोखे उमरो बि घर में ॾेई छॾियो आहे त हज बि घर में ॾेई छॾियो आहे। मदीने नथो वञी सघी त मदीने वारे जो फरमान कबूल करे अमड़ जा कदम चुमंदो वञ। रब तुंहिंजे मुक़द्दर में हजन जा सवाब लिखाईंदो। अजीज दोस्तों अब्बे ऐं अम्मा सां प्यार कंदासीं या न? तकरीर जो मक़सद ई हुआ छो त जैसा अमड़ राज़ी उन सां मुंहिंजो रब राज़ी। रब कंहिंसां राज़ी थींदो आहे जंहिंसां मुंहिंजो मुस्तफ़ा राज़ी हूंदो आहे। हेॾे गौर सां ॿुध आख़िरी ॻाल्हि मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो कहे फरमायो जवाब दे कहे फरमायो मस्जिद नबविया एक दफ़ो नमाज पढ़ी मुझे आका सलाम वराए पंहिंजे हुजरे दे निहारे मुझे आका जे अखड़न में लुढ़क लड़ी आया। सहाबा अर्ज कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अज महबूबन जे अखड़न में लुढ़क मुझे आका करीम जवाब दिनो अज मां मुस्तफ़ा के पंहिंजी जीजल अमड़ याद आई। याद रखी छड़ मुझे आका करीम फरमायो अगर मां मुस्तफ़ा नमाज में हो जहां मुझी जीजल अमड़े मां मुस्तफ़ा के सदड़ो करे हाँ त मां सुनो मुहम्मद नमाज छदे पंहिंजे जीजल अमड़ के जी मुझी अम्मा चई जवाब दिया।
याद रखी छड़ जा एडो जी जल अमण जो मकाम थे मता अमण बीमार हुजे घर में तू नफल पियो पढ़ी अमण सजड़ो करे तू चई त सलाम वराए पो तो जवाब ॾिया ईअं न कजा नमाज हुजे फर्ज हुजे सुन्नत नफल हुजे पर जे जी जल अमड़ सजड़ो करे ओ बचड़ा मुखे पानी दे नमाज टोड़े भी वजी अमड़ के पानी ॾिजा तो हिकड़ी नमाज टोड़ी या रब तोखे 1000 नमाज़ुन जो सवाब ॾई छॾींदो। अब्बे अम्मा जो अदब कर अब्बे अम्मा सा प्यार कर अब्बे अम्मा के खिलाए अब्बे अम्मा सा मुर्क अब्बे अम्मा के खुशबू दे अगर चाही तो मुझो रब राजी थे मदीने जो ताजदार राजी थे मुर्शिद सुनो बगदाद वारो दिलबर दस्तगीर राजी थे ऐं चाही तो जह मुर्शिद करीम जे कामिल जे हथ ते पई त कई थम वो मुझो दिलबर सजन साईं भी राजी थे त पो देर न कर अमड़ सा भी प्यार कर अब्बे सा भी प्यार कर। इन जो मतलब इहो ना है त अब्बे अम्मा सा प्यार करे ज़ाल के डंडो खड़ी अचे वठ न मुंहिंजा दोस्त अजीज घरवारी जो हक पंहिंजो आ न्याणी जो हक पंहिंजो आ पुट जो हक पंहिंजो आ लेकिन अब्बे अम्मा जो कोई मट मौजूद ना है। बस दीन जो पैगाम इहो थे ओ मुंहिंजा अदा अब्बे अम्मा जी दुआ जेका है न अल्लाह कॾहिं भी औलाद जे हक में रद्द कोन कंदो आ। अल्लाह ताला जा बानड़ा मां कुरान करीम जी जेका आयत पढ़ी उन जो तर्जुमो तोखे ॿुधायम बस बाक़ी वरी हाणे हितो तोखे आलाए याकूब हकड़ो वेझो आलाए परे आ ख़बर शरीफ हकड़ो हितो वेझो परे आ वेझो हाणे सुभाणे रात 2-3 मिनट ॾिना अथमि न मोहम्मद ईसा खे अॼु मुंहिंजी मजबूरी अॼु मूंखे मुर्शिदनि जो हुकुम थी वियो मुर्शिदनि जे हुकुम तां इहे सिरी फ़कीर जी कुर्बान मुझा अदा इन करे दरबार अल्लाहाबाद शरीफ वयुसि जीअं उतो निकितो हाँ हिकिड़ो ढुक छा पर कतरो पाणीअ जो बि हिन फ़कीर खे हराम हूंदो। ड्राइवर खे चयुमि जेतिरी गाॾी डुकाए सघी थो डुकाए मां पंहिंजे दोस्तनि वटि पहुचा मतां दोस्त इंतज़ार कंदा हुजनि इन इंतज़ार जी तव्हां खां माज़रत इंशाअल्लाह ताला खोड़ ॻाल्हियूं रहिजी वियूं पर जे टाइम सां अचां हा अॼु तोखे मुंहिंजे महबूब जो मीलाद भी ॿुधायां यारी वारे जी यारी अञा झलक ॾिनी थमे अञा हकीकतूं अलाए कहिड़ियूं हन इंशाअल्लाह ताला अगर खुदा तोखे मौक़ो दे त पोइ सुभाणे रात थोड़ी तकलीफ़ करे शरीफ हकड़ो में अचजा इंशाअल्लाह ताला तोखे यारी जी जेका आयत पढ़ी थम इन में जेके मख्फी राज हन उहे राज भी तोखे सुभाणे ॿुधाईंदुमि त मदीने वारे घोट जो मीलाद दी तोखे सुभाणे ॿुधाईंदुमि इंशाअल्लाह ताला। बस हींअर मां माज़रत कयां छो त अञा सिर्फ़ 10 मिनट बचा हन मूं अञा इशा जी नमाज को न पढ़ी सिर्फ तव्हां जे करे जी मगरिब जी नमाज पढ़ी वेठा हो मीटिंग में त उन महल निकतो हां निकरी गाड़ी दौड़ाई आ 10 मिनट मूंखे सुकून सां ॾियो मां रब जो फर्ज पढ़ी अदा इजाज़तान अल्लाह ताला तव्हां जो वेहण ॿुधण मूं मिस्किन जो ॿुधाइण क़बूल फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। तहां सलात व सलाम भी पढ़ो तहां दुआऊं भी घुरो मां रब